ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. برادران इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मेराज शरीफ़ जे सिलसिले में तव्हां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत पे कई, अॼु बि उहा साॻी आयत सगोरी तव्हांजे आॾो मूं तिलावत कई आहे। कुझु तव्हांखे मां हिन खां अॻु में अर्ज़ु कयो आहे ऐं कुझु अॼु तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है शाल रब करीम पंहिंजे हबीब जे सदक़े में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला शल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। अव्हांखे मूं तफ़सील मेराज शरीफ़ जा पे अर्ज़ कया, जंहिंमें मुख़्तसर तव्हां कुझु ॿुधो आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बैतुल्लाह शरीफ़ खां लामकान ताईं जो सैर करायो। गुज़िरियल जुमे ते मूं तव्हांजे ख़िदमत में सिर्फ़ एसी ताईं अर्ज़ु करे सघियो हुयुसि त महबूब करीम जी ज़ात बाबरकात बैतुल मक़दस में पहुता ऐं उते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात नबीअनि सगोरनि खे निमाज़ पढ़ाई। अल्लाह जा नबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्तक़बाल जे लाइ अॻे ई इकट्ठा थिया बीठा हुआ ऐं इहो नबीअनि जो अचणु जिस्म सां हो। जीअं तव्हां ई असांजो जिस्म हरकत करे थो,
जिंदा आहे। अल्लाह ताला जे नबियन जो जिस्म पाक इन्ही खां भी वधीक अल्लाह ताला हुनखे हयाती अता फरमाई हुई। ऐं ॿियो बि मसइलो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अल्लाह जा नबी हुज़ूर खां अॻे विसाल करे विया ऐं पंहिंजे पंहिंजे मज़ारनि में मौजूद आहिनि ऐं हुया। मेराज वारी रात ईअं न हो त को क़बरूं ख़ाली हुयूं। जेकॾहिं असीं मस्जिद में आहियूं त पंहिंजो वजूद घर खां जुदा आहे। जेकॾहिं मदरसे में आहियां त मस्जिद में न आहियां, पर जे हिते मस्जिद में तव्हांजे आॾो आहियां त मां हिन टाइम मदरसे में कोन आहियां। अवी हिते वेठा आहियो, तव्हां घर कोन आहियो, पर जॾहिं तव्हां मस्जिद मां मोटी घर वेंदो त तव्हां घर आहियो पर मस्जिद में कोन आहियो। इहो तव्हांजे लाइ, असांजे लाइ, सभिनि जे लाइ आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त, क़ुरान ऐं हदीस इहो थो ॿुधाए, नबी करीम अलैहिस्सलाम जे वाक़िआत मां असांखे इहो थो मालूम थिए त मेराज वारी रात 1.25 लख नबी हुज़ूर जे पुठियां बि हुया त पंहिंजे मज़ारनि में बि मौजूद हुया। इहा ॻाल्हि तुंहिंजे मुंहिंजे सम्झ खां ज़रूर मथे आहे, पर अल्लाह ताला जे कुदरत खां मथे कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजनि ख़ासि ॿालनि जो हे जेको जिस्म आहे इहो लतीफ़ बनायो आहे। असांजो जिस्म लतीफ़ न आहे, कसीफ़ जिस्म आहे। कसीफ़ जिस्म वारो हिकिड़ी जाइ ते हूंदो आहे, ॿिनि जायुनि ते न हूंदो आहे। लेकिन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात लतीफ़ जिस्म वारनि खे हिकिड़ी जाइ छा 1000 जॻहनि ते हिकिड़े ई टाइम में गॾु करे त करे सघंदो आहे। मां तव्हांखे छोटो मिसाल ॾेई पोइ अॻिते हलां त जीअं तव्हांजे दिमाग़ जी ॻाल्हि सवली थी वञे। हिन महिल तव्हां सभई गौर कंदो त सिज आसमान में आहे। जेकॾहिं तव्हां मस्जिद जे छत खां ॿाहिरि निकिरी निहारींदो त तव्हांखे मथे जे मथां नज़र ईंदो। शाहपुर चाकर में हिकिड़ो घर न आहे, हज़ारे घर आहिनि। हिकिड़ी मस्जिद न आहे, कई मस्जिदियूं आहिनि, पर हर घर वारो पंहिंजे अंगण में बि मथे निहारींदो, चवंदो सिज मुंहिंजे मथां आहे। आहे या न आहे? सवे घर सिज हिकु, सवनि घरनि वारो चवंदो मुंहिंजे मथां आहे। ऐं मूंखे नज़र पियो अचे त ही बीठो आहे। इहे कोन चइबो त स्टाफ वारनि खां 2-3 वाल परे आहे, सदा वाह वारनि खां 2-3 वाल हेॾे आहे, मुंहिंजे मथां आहे। न, अवां हिन ई टाइम ते हिते ॾिसो, वरी ॿाहिरि वञो, खॾे वञो, शहादातपुर वञो, जाम साहब वञो, सिज तव्हांखे पंहिंजे मथां नज़र ईंदो। इहो इन जे करे जो अल्लाह ताला इन सिज जो जिस्म लतीफ़ बनायो आहे। हिकिड़ी जॻह ते हूंदे हज़ारनि जॻहनि ते नज़र ईंदो आहे, पर अल्लाह जे नबियनि जो वजूद इन सिज खां बि करोड़ दफ़ा वधीक लतीफ़ अल्लाह ताला बनायो आहे। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, अल्लाह जो शान आहे, रब जो कुदरत जो निज़ाम आहे, जो अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे मज़ारनि में बि आहिनि। ऐं हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था त मां जॾहिं बैतुल मक़दस पहुतुसि त मां खां अॻे सभु नबी बीठा हा। हाणे नबियनि खां मोकिलाए जॾहिं सफ़र मथे थियो आहे त हाणे वरी हुज़ूर खां पुछो सलाह त मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त जिब्रील मूंसां गॾु आहे। अल्लाह ताला जा नबी सगोरा बैतुल मक़दस में ख़ुतबा पढ़ी फारिग़ थिया। सब कहे अल्लाह जे नबी ख़ुतबो पढ़ियो, ईअं चयो त अल्लाह पाक जा लख एहसान जो रब असांखे हुज़ूर करीम जे पोयां निमाज़ नसीब फरमाई आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया जिब्रील मूंसां गॾु आहे, बुराक मूंसां गॾु आहे। हिन ज़मीन खां वठी करे मथे अॻे त ज़मीन जे सिधाईअ ते बुराक हली रहियो आहे, पर हाणे हिन टाइम ते महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां बुराक जे पुठीअ ते सिधो वेठो आहियां। अॻे हीअं पियो हलियो पर हाणे हीअं पियो हले।
सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पाण इरशाद फरमाइनि था त हिन ज़मीन खां वठी करे आसमान 500 साल जो मुफ़ासिलो आहे। यानी भले खां भली सवारी जेकॾहिं 500 साल डोड़ाइजे त 500 साल ताईं मस पहरे आसमान ताईं पहुचंदी। पर हुज़ूर पाक जी ज़ात फरमाइनि था मां मुहम्मद करीम जी सवारी अख छिम में पहरे आसमान ते पहुची वई। आसमान जो दरवाज़ो बंद आहे, आसमान के दरवाज़ा अथव, असांखे नज़र नथा अचनि। जो नज़र असांजी खुटी थी वञे पोइ असांखे धुंधु नज़र थो अचे त इहो मथे आसमान आहे। इहो जेको मथे पाण खे नीरो नीरो रंग जो सुरमाई रंग जो वजूद नज़र थो अचे इहो असांजे नज़र जी इंतिहा आहे। आसमान अञा मथे आहे। तारा पाण खे नज़र ईंदा आहिनि, सितारा। अल्लाह ताला फरमाइंदो आहे वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजूमन लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाब अस्सईर। अवां छत में ॾिसो था हे बत्तियूं, हे गोल गोल बत्तियूं जंहिंमहिल राति जो हे ॿरंदियूं आहिनि त छत जो सींगार थींदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह। हे जेको आसमान दुनिया खे वेझो आहे इन आसमान खे मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात राति जो सितारा ॿारे सींगारींदो आहियां। कहिड़ो सुहिणो लॻंदो आहे जेकॾहिं राति जो ऊंदाही हुजे, सिजो भिरियल चंडो भिरियल न हुजे, चोॾीं जो चंडु या को बि चंडु न हुजे, जीअं ऊंदाही राति थींदी तीअं सितारा वधीक जगमग जगमग कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो आसमान खां सितारा हेठि आहिनि, आसमान जे छत जो सींगार आहिनि, आसमान अञा सितारनि खां बि मथे आहे। रब करीम जे हबीब फरमायो मां जिब्रील सां गॾु उते पहुतो आहियां त दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे। दरवाजे जे खोलण जे लाइ बंदि करण जे लाइ खाज़न मुक़रर आहे, मलाइक मुक़रर आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया त जिब्रील दरवाजे ते ठक ठक कई आहे, अंदरां आवाज़ आयो मन बिल बाब। दरवाजे ते केरु आहे? जिब्रील थो चए अन जिब्रील, मां जिब्रील आहियां। अंदरां जवाब मिले थो व मम्माक, ओ जिब्रील अकेलो आया, ॿियो बुको तोसां गॾु आहे। जिब्रील थो चए मई मुहम्मदुर रसूलुल्लाह, मूंसां गॾु मुहम्मद अरबी आहे। त हू मलाइक थो चवे मूंखे हुकुम आहे त ॿिए लाइ दर खोल जाई, न दर खुलंदो त मुस्तफ़ा लाइ खुलंदो। हाणे हिते हिकिड़ो सुवाल आहे, उहो थोरो ॿुधायां त पोइ अॻिते हलां। तव्हांखे ॿुधायो न त रब पाक फरमाए त जन्नत जा दर खोल। हा, जन्नत जा दर खोल, जहन्नम जा दर बंदि कर। मलाइकनि खे कतारूं ॿधी बीहार, हुज़ूर जो इस्तक़बाल कनि। हाणे हुज़ूर वञे थो, जन्नत जा दर खुलिया पिया आहिनि, जहन्नम जा दर बंदि लॻा पिया आहिनि, मलाइक कतारूं ॿधियूं बीठा आहिनि, अलाह जो हम्दो सदा फिटी करे महबूब जो दुरूद बीठा था पढ़नि। बाक़ी आसमान जो दरवाज़ो अॻे ई रब छो न खोलाए छॾियो त महबूब हिते बीही इंतज़ार न करे, अचे त सिधो हलियो अचे। दर छो खुलियो, दर छो बंदि थियो? जमायत खां अॻे ई मस्जिद जो दर खुलियल हूंदो आहे, जमायत दर ते गोड़ करे पोइ दर खोलियूं? अॻे खुलियल आहे बा, छंडे फूके साफ़ सुथरो करे, वज़ू जे लाइ पाणी टांकियूं भरे, नुखूं तॾा विछाए, सॼो कमु तयारु करे जमायत जे अचण खां मस्जिद खुली पई आहे। तव्हांजे लाइ मस्जिद अॻे ई खुली पई आहे, रसूलुल्लाह जे लाइ दर बंदि पियो आहे। इहो छो? सोच में पइजी विया हो मुंहिंजा अदा, जेकॾहिं ईअं दर खुलियो पियो हुजे हा त पोइ जिब्रील बि अचे हा, मीकाइल बि अचे हा, इसराफील बि अचे हा, हर को अची सघे हा। पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए त ही दर सवाइ रसूलुल्लाह जे ॿिए लाइ खुलंदो ई न। इन जे करे दर बंदि लॻो पियो आहे। महबूब जे ज़ात जो नालो खॼे त पोइ दर खुले। इहो बि शान आहे मुंहिंजे मुहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, जो जिब्रील जे लाइ बि दर बंदि आहे, मीकाइल इसराफील इज़राइल जे लाइ बि दर बंदि आहे। कंहिंजे लाइ दर खुलियल कोन्हे, जे दर खुले थो त आमना जे लाल जे नाले ते थो खुले पियो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना
व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व ज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाइन था दरवाजे खां अंदर क्रॉस करे अञा जो अञा फैज़ा अन्ना पाण फरमाइन था दरवाजो जीअं जो खुलियो आहे फैज़ा अन्ना बि ईसा व यहया अलैहिमुस्सलाम। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइन था जीअं जो दर खुलियो ऐं दर खुले आसमान के क्रॉस करे मथे पहुतो आहियां। हबीब जी ज़ात फरमाइन था अञा जो ॾिसां त मूंखां अॻे ईसा बि बीठो आहे त यहया बि बीठो आहे। सम्झ में ॻाल्हि आई? मां छा अर्ज़ु कयो आहे त नबियनि जूं क़बरूं बि ख़ाली, बैतुल मक़दस में भी मौजूद, वरी आसमान ते महबूब पहुचे त मथे भी आहिनि। हिकिड़ो मसइलो हिते यादि कजो त क़बरूं नबियनि जूं ख़ाली न आहिनि, मता सम्झो त ईसा बि क़बर में आहे। न यहया पंहिंजे क़बर में हो पर ईसा क़बर में न आहे। इन्हीअ जे करे इहो बि अलाह जो शान आहे जीअं अलाह पंहिंजी कुदरत ॾेखारी जो बिना पीउ जे पाक माउ जे पेट मां ईसा खे पैदा करे दुनिया खे ॾेखारी त मां ईअं बि कंदो आहियां। त वरी ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जेरे जाॻंदे ज़मीन खां खणाए आसमान ते विहारे छॾियो आहे। ईसा अलैहिस्सलाम जॾहिं क़यामत थींदी इन क़यामत जे थियण खां 40 साल अॻु में जेरो जागरो हेठि लही ईंदो, शादी कंदो, साहिब औलाद थींदो, मस्जिद नबवीअ में निमाज़ पढ़ंदो, मुंहिंजे रसूलुल्लाह जे दीन जी तबलीग कंदो, वफ़ात कंदो, वरी हुजूर जे रोज़े में दफ़न थींदो, उन खां बाद में अलाह क़यामत आणींदो। इहो अञा सिलसिलो रहियो पियो आहे। कादियानी चवंदा आहिनि त ईसा अलैहिस्सलाम मरी वियो आहे, क़बर कश्मीर में अथसि। जागो था रुगो कादियानी न, हेॾे भागो मौदूदी बि चवंदो हो, पाण खे सराईंदो हो मौलाना। इन मौदूदी जो बि इहो साॻियो अक़ीदो आहे जेको मिर्ज़ाइन वारो अक़ीदो आहे त नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम जेको आहे सो मरी चुको आहे ऐं ज़मीन ते हो उन जी क़बर फलाणे हंधा। बहरहाल इस्लाम नथो इहा ॻाल्हि क़बूल करे, क़ुरान इहा ॻाल्हि क़बूल नथो फरमाए। असांजो अक़ीदो ईमान आहे त ईसा अलैहिस्सलाम खे जेरो जाॻंदे अलाह ताला पंहिंजे मर्ज़ी सां खण बर रफ़अहुल्लाह इलैहि वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। न को ईसा खे क़त्ल कयो हुयो, न को ईसा खे फाही ते चाढ़ियो हुयो, बल्कि ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला पंहिंजे गुज़रां जेरो जाॻंदे मथे आसमान ते खणायो, जेको ईसा अलैहिस्सलाम अॼु बि हिते मौजूदु वेठो आहे ऐं अल्लाह जे कुदरत सां छा थो खाए, छा थो पीए, कीअं थो सुम्हे, कीअं थो घुमे, उहा न का तोखे ॼाणा न का मूंखे ॼाणा, उहा अल्लाह ॼाणे त अल्लाह जो हबीब ॼाणे। बहरहाल हाणे यहया अलैहिस्सलाम त हेठि हुयो न, ईसा बि हेठि लही आयो हो न, ॿिया नबी क़बरुनि मां आया, ईसा आसमान तां लही आयो। नबी जूं क़बरूं बि ख़ाली न आहिनि, क़बरुनि में बि मौजूदु आहिनि, बैतुल मक़दस में बि नबी सही सां नमाज़ पढ़नि था। साईं फरमाइनि था अख छिंभ जे टाइम ते मां मथे पहुचा त मां अॻे ई हज़रत यहया बि वेठो आहे त ईसा बि वेठो। अल्लाह ताला जे प्यारे हबीब इरशाद फरमायो त मूंखे ॿिन्ही मरहबा कई, भली आए अल्लाह जा सालिया नबी, भली आए अल्लाह जा प्यारा नबी, ॿिन्ही नबियनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उन ॿिन्ही नबियनि खां मोकिलाए मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जे अमर सां ॿिए आसमान ते वियो आहियां। हाणे इहे तफ़सील एतिरा ड्रिघा जो टाइम थोरो ॻाल्हि रहिजी वेंदी, महीनो ॿियो मटिजे सटिजे ऐं अञा मौज़ूअ खे ॿियनि खे बि अर्ज़ु करिणो आहे, तंहिंजे करे मां हाणे मुख़्तसर तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करे मथे था हलिया हलूं। रब करीम जी ज़ात बाबरकात जे महबूब जे मेराज जी असल हक़ीक़त तव्हांखे पतो पइजी वञे। सुरा सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आसमान घणा नदा? 7 सबा समावात, 7 आसमान। परे आसमान ते 2 नबी, बाक़ी आसमाननि ते हिकिड़ो हिकिड़ो नबी आहे। तफ़सील जुदा जुदा ईंदो आहे, ॿिए ते, 3 ते, 4 ते, 5 ते, 6 ते, 7 ते। अल्लाह ताला जा नबी काथे? हज़रत
दाऊद अलैहिस्सलाम आ, काथे मूसा अलैहिस्सलाम आ, काथे यूसुफ अलैहिस्सलाम आ, काथे ज़करिया अलैहिस्सलाम आ। अल्लाह पाक जा नबी मुख्तलिफ जगहों ते, काथे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आ, काथे हजरत आदम अलैहिस्सलाम आ। महबूब जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था, मां जॾहिं आदम अलैहिस्सलाम वटि वियो आहियां त हजरत आदम अलैहिस्सलाम जे सॼे पासे भी मखलूक हुई, खबे पासे भी मखलूक हुई। जंहिंमहिल साॼे पासे पियो निहारे त खिले पियो, जंहिंमहिल खाॿे पासे पियो निहारे त हजरत आदम अलैहिस्सलाम रोई पियो जे मां मूंखे चई भली आहे मुंहिंजा भागन भरिया फर्ज़ंद। ॿियनि सभिनि नबियनि चयो आहे अख, छा चयो अथनि? अखी, भली आहे असांजा भाउ। उन नबी पाक सां भाइपी कई आहे। ॿिनि नबियनि फर्ज़ंद हुजण जी दावा कई आहे। हिकिड़ी आदम अलैहिस्सलाम, ॿी इब्राहिम अलैहिस्सलाम। इब्राहिम अलैहिस्सलाम भी वलदु सालिह चयो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम भी वलदु सालिह चयो आहे, भली आहे भागन भरिया मुंहिंजा फर्ज़ंद। इहो ज़ाहिरी तरह जे हिसाब सां, छो त मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम ज़ाहिर में आदम जी औलाद आहे या न आहे? अदा तव्हां सुन्ननि जे मथां इल्ज़ाम आहे, उन इल्ज़ाम खे हटाए छॾियो। तव्हांजे मथां तोहमत हणंदा आहिनि, उन तोहमत जी तरदीद करे छॾियो। चवंदा आहिनि त हे जेके सुन्नी मुस्लमान आहिनि न, मुफ्ती अब्दुल रहीम जे पुठियां नमाज़ पढ़ण वारा, या रसूल अल्लाह करण वारा, बांग खां अॻु में सलातो सलाम पढ़ण वारा, यारहीं पीरान पीर जी करण वारा, पीरन फ़कीरन दरवेशनि खे मञण वारा, इहे सभई चवंदा आहिनि त नबी साईं आदम जी औलाद नाहे। अॼु अलाह जे घर में फ़ैसिलो ॿुधायो, तव्हांजो छा चवण आहे? आदम जी औलाद आहे नाहे? केॾो कूड़ आहे। मूंखे रईस नूर मोहम्मद ख़ान चयो त मुला था चवनि त मुफ्ती साहब वहाबिन जे करे मस्जिद धोराई। मां रईस खे चयो मुंहिंजे त मलाइकनि खे बि ख़बर कान्हे त का मां मस्जिद धोराई आहे। केई पिया अचनि, केई पिया पढ़नि, मां रोज़ कंहिंजे लाइ धोईंदो वठंदुसि। सची ॻाल्हि आहे न? वाह, ईअं पंहिंजे मुंहिंजे घर वेठे प्रोपगंडा, पंहिंजे घर वेठे वेठे माण्हुनि खे मुंहिंजा अदा बेवकूफ़ बणाइणा। भाई ईअं था चवनि, हे था चवनि त नबी करीम आदम जी औलाद ई न। ॾिसो त केॾी गार था ॾियनि, नबी साईं खे आदम जी औलाद ई नथा मञनि। लानतुल्लाह अलल काज़िबीन। कूड़नि ते ख़ुदा जी। अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे। अदा तव्हांखे मां हिकु दफ़ो न, मां थो चवां 1000 दफ़ा ॿुधायो आहे, 1000 दफ़ा ॿुधायो आहे त मुहम्मद मिठे खे अमड़ बि आहे, अबो बि आहे, आहे न साईं? ॾाॾो बि आहे, ॾाॾी बि आहे, नानो बि आहे, नानी बि आहे, महबूब जो सिलसिलो ख़ानदान जो बि आहे। अरे असीं बार बार चऊं था त मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खे अबो अम्मा आहे। उहे असां अहिड़ा बेवकूफ़ जाल थी वियासीं जो चवंदासीं रसूल आदम जी औलाद ई न आहे। आहे आदम जी औलाद। बाक़ी एतिरो ज़रूर आहे त अल्लाह कुदरत जो मालिक आहे, जे बग़ैर पीउ हुजे हज़रत मरियम जे पेट मां पाक पुट जंहिंखे क़ुरान चवे रूहुल्लाह। छा चवे अदा? ॾाढे चो छा चवे? वरी चओ छा चवे? अमर त आहेसि न, पर पीउ कोन्हेसि। अल्लाह ताला उनखे चए रूहुल्लाह। मां रूहुल्लाह ईसा खे पैदा कयो आहे। अरे अमर जे पेट मां रूहुल्लाह ॼमंदो आहे छा? अमर जे पेट मां त माण्हू ॼमंदो आहे। पर अल्लाह तो चए त तोखे ख़बर न आहे मां कुदरत जो मालिक आहियां, जे रूहुल्लाह खे माउ जे पेटां पैदा कया त कंदो आहियां, जे नूर अल्लाह खे बि माउ जे पेटां पैदा कया त कंदो आहियां। अल्लाह या रसूल या करे सघे थो या नथो करे सघे? रूहुल्लाह पैदा थियो मरियम मां, कंहिं मां पैदा थियो? ऐं नूर अल्लाह पैदा थियो आमना मां। वाह रुतबा तेरा सैयदा आमना, वाह रुतबा तेरा सैयदा आमना। सभई चओ यार, वाह रुतबा तेरा सैयदा आमना, वाह रुतबा तेरा सैयदा आमना। गोद तेरी में आया हबीबे खुदा। तो आमना जे गोद में नूर अल्लाह पियो अचे।
झुलियो चंद्र झोलीअ में चांदराण थी, झुलियो चंद्र झोलीअ में चांदराण थी, खुदाईअ में खुशबू जी सुरहान थी। दाई दिल भर ॾिसी वई रुतबे रसी, प्यारो रब जो पसी। इहे ॾात ॾाण सभु ॾातर ॾिना, लुॾे लुॾे पींघो पियो बानीअ बिना। आयो मुहम्मद घर आमिना, लुॾे लुॾे पींघो पियो लोॾण बिना। इहो सभु शान आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हज़रत आदम अलैहिस्सलाम जे सॼे पासे मखलूका रोए पियो त खिले पियो, वरी खाॿे पासे मखलूका ॾिसे पियो त रोए पियो। मां हज़रत आदम खां पुछो, बाबा ॾे ख़बर, हिन पासे ॾिसी खिलंदो आहे, हिन पासे ॾिसी खाॿे पासे रोअंदो आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे? हज़रत आदम अलैहिस्सलाम तो चए, बाबा हे सॼे बि मुंहिंजी औलाद आहे, खाॿे बि मुंहिंजी औलाद आहे, सारी इंसानियत जो बाबो मां आहियां, सभिनी जो पीउ मां आहियां, सभु मुंहिंजा बच्चा आहिनि, पर जेके साॼे पासे आहिनि से जन्नती आहिनि, खाॿे पासे आहिनि से दोज़खी आहिनि। हिकिड़ा आहिनि असहाबुल यमीन, ॿिया आहिनि असहाब शिमाल। हिकिड़ा सॼे पासे वारा, ॿिया खाॿे पासे वारा। पोइ जॾहिं खाॿे पासे वारनि ॾे निहारिया थो, बच्चा त मुंहिंजा आहिनि, पर रोई थो ॼा त मुंहिंजी औलाद दोज़ख में वेंदी। ऐं सॼे पासे वारा निहारिया थो त अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे, फारूक आज़म वेठो आहे, उस्मान गनी वेठो आहे, हैदर करार वेठो आहे, पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह वेठो आहे, रूह ज़मीन जा गौस कुतुब वली वेठा आहिनि, 1.25 लख नबी वेठा आहिनि। सभु मुंहिंजी औलाद जंहिंमहिल साॼे पासे ॾिसंदो आहे त पंहिंजे औलाद खे ॾिसी ठरी पवंदो आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हमेशह आदत हूंदी, दुआ घुरंदा हुआ तालीम जे लाइ। छाजे लाइ दा? तालीम ॾियण जे लाइ दुआ घुरंदा हुआ त या अल्लाह से असांखे साॼे पासे वारनि मां कजां, असांखे कहिड़ी जमात में कजां? साॼे पासे वारी जमात में कजां। या अल्लाह असांखे खाॿे पासे वारी जमात में न कजां। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान में ईअं बि आहे त सभु कंहिंखे अमलनामा ख़ुदा ॾींदो हथ में, हिकिड़नि खे सॼे हथ में मिलंदा, ॿियनि खे खाॿे हथ में मिलंदा। इहा निशानी हूंदी त जंहिंखे सॼे हथ में मिलियो आहे इहो टिकेट त जन्नत ॾे हलियो वञे, ऐं जंहिंखे खाॿे हथ में त अमाल नामो मिलंदो, इहो उन जे लाइ वार नंगा त हाणे तयारु थी तुंहिंजे लाइ दोज़ख ठहियो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला शल असांखे असहाबुल यमीन में करे, असांखे शल खाॿे पासे वारनि खां बचाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जंहिंमहिल मूसा अलैहिस्सलाम वटि वियो आहियां, इस्तक़बाल कई, ॾाढो ख़ुशि थियो। अख सालिह, भलो भाव चई, मूंसां मिलियो, कचहरी थी, मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हि ॿोल थी। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, हाणे मूसा अलैहिस्सलाम खां जॾहिं मोकल आहे अॻिते हलियुसि त फबका, रोई ॾिनई। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जंहिंमहिल मूसा अलैहिस्सलाम रोई ॾिनो त मां मुहम्मद खे रहम आयो। छाजे लाइ? तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब सदाईं रोअंदनि खे रिझायो आहे न साईं? हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे दग ते माई कंडा छॾींदी आहे, हबीबन करीमन जे दग ते गंद फिटो कंदी आहे, महबूब पाक जे रस्ते ते पत्थर दग ते घर ते छॾे वेंदी आहे। सहाबन खे गुस्सो आयो, या रसूल अल्लाह जी मुंडी मरोड़े ख़तम करे छॾियोसि, पीं छॾियोसि, पीं मच्छर वांगुरु। रहमत वारो नबी फरमाए थो त मां पीअण न आयो आहियां, मां जहान खे आबाद करण आयो आहियां। ख़बरदार जेके हिन माईअ जे वार जो बि नालो वरितो आहे। हाणे छा ऑर्डर थी वियो, कंहिंखे ज़रूरत आहे रोज़ गंदगी फिटी करे महबूब मुड़ी वञे। हिकिड़े ॾिहाड़े साहबी अचनि, दग रोज़ सफ़ा करे वेंदा।
पर हिकिड़े ॾियारे कुदरत उहा निभागी आई कान, रस्तो ख़ाली पियो आहे। हाणे निभागी त थी पर हाणे थी थिए भागन वारी। हबीबन जी ज़ात बाबरका जो त आया, ॾिठऊं त रस्तो ख़ाली लॻो पियो आहे, गंदगी कान्हे का, पाण साहबा करान मुड़सु आहे न को औलाद आहे, अकेली आहे पर तव्हां सां हुनखे दुश्मनी आहे, पर अलाह हुनखे सज़ा ॾिनी आहे, बीमार थी पई आहे, मरण में पई आहे, अधु उस में आहे, अधु छांव में आहे, न पाणी पीआरण वारो न दवा पीआरण वारो, उल्टियूं करे करे घर गंद करे छॾियो अथई। या हबीब अल्लाह, अव्हांखे सताईंदी हाणे लोड़े पई। रहमत लिल आलमीन फरमाइनि था, अबू बकर उमर उस्मान अली, हलो तनी माईअ खां पुछी अचऊं। मुंहिंजो हबीब रवानो थियो आहे, उन बीमार माईअ जे मथां वञी बीठो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं हुन जे मथां बीठा त अधु बेहोशीअ में आहे, अधु होश में आहे। बेहोशी होश जी हालत में अखियूं जो कमर पटे ॾिसे त रहमत लिल आलमीन बीठो आहे। सोच में पइजी वई त ख्वाब थी लहा, अलाए सची ॻाल्हि आहे। सोच में पइजी वई त अलाए ख्वाब आहे, अलाए सची ॻाल्हि आहे। मुंहिंजे हबीब हुन सां ॻाल्हायो, ओ कुराड़ी, तोखे जंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे मां आयो आहियां, तुंहिंजे घर जी सफ़ाई करायां, तुंहिंजा कपिड़ा साफ़ करायां, तोखे इलाज कराए वठी ॾियां, खाधे पीते जी ज़रूरत हुजे त मां तुंहिंजे कम अचण जे लाइ तयारु आहियां। जंहिंमहिल माईअ दिलि में सोचियो, अखियूं पटई त ख्वाब न आहे, हे त हक़ीक़त आहे। त महिल दिलि में सोची त मां ना हक़ ते हुअसि, ही जवान हक़ ते आहे। अखियुनि में ॻोढ़ा हाणे चवे थी, या रसूल अल्लाह, मां सम्झां थी मुंहिंजो साहु पेरनि खां छॾे अची लुकीअ ते बीठो आहे, 2 मिनटनि जी महिमान आहियां, मुंहिंजे लाइ ॿी कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे, 2 शयूं मुंहिंजूं आहिनि, से क़बूल फरमाए। हबीबन फरमाइनि था, चओ तुंहिंजा 2 कम कहिड़ा आहिनि? चवे थी, क़िबला पहिरों कमु आहे त मूंखे कलमो भराए, ॿियो कमु आहे त मरी वञा त जनाज़ो पढ़ाए। बुढ़ीअ जा बीणा अदा चओ, बुढ़ीअ जा। माई पंहिंजे पाण खे पई चवे त सुबुह थियो, फ़र्क़ु पियो, मुंहिंजे हींअरे लॻी हीर, मन मुरादूं पुनियूं ऐं पल विधियूं हन पीर, पोइ हाणे हींअरा थी सुधीर, जो तोखे पिरी पुछण आया। पंहिंजो पाण खे पई चए त माई तोखे मुबारकूं हुजनि, जो रहमत लिल आलमीन तोखे पुछण आयो आहे। हबीबन फरमाए त मुंहिंजो रहमत जो दर खुलियो पियो आहे, जे मुस्लमान थी त चओ ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा दोस्तो, माई तो चारी पोयन पसाहन में ही दम परवाज़ थियो, वाह तुंहिंजा बाग रहमत वारो नबी, हुन जे गुस्ल कुफन दफन जो इंतज़ाम पाण थो कराए। हुकुम मिलियो आहे सहाबन खे, मायूं वठी अचो, कुरारीअ खे गुस्ल ॾियारियो, कपिड़ा वठी अचो, गुस्ल ॾियारायो, तयारु करे मूंखे ॿुधायो त मां मोहम्मद जनाज़ो पढ़ायां। मूंखे ॿुधायो त महबूब हमेशह ॾुखनि वारनि खे खिलायो आहे या रुआरियो आहे? मूसा जो रोई ॾिनो त महबूब मोटी पियो त मुंहिंजो कमु त खिलाइण वारो हारणो आहे ई कोन। अरे परावन तलाहिण परेशानियूं, परावन तलाहिण परेशानियूं, नबी पाक मुंहिंजे जूं निशानियूं। हबीब जी आदत ही हमेशा परावन खे खिलाईंदो हो, मुंहिंजा ॾुखोयलनि खे खिलाईंदो हो, ऐं जेके दुश्मनी कंदा हुआ तंस खे नवाज़ींदो हो। परावन तलाहिण परेशानियूं, परावन तलाहिण परावन तलाहिण परावन तलाहिण। पंहिंजनि खे सभु को नवाज़े, हे यार आहे, दोस्त आहे, कौम जो आहे, अज़ीज़ आहे, मूं वटि ईंदो आहे, जमायती आहे, भाव आहे, निमाज़ पढ़ंदो आहे, संगती आहे, पंहिंजे खे सभु को नवाज़े, पर परावन खे नवाज़े त मुस्तफ़ा नवाज़े।
अड़े परावन तलाहिण परेशान यूं, परावन तलाहिण परावन तलाहिण परेशान यूं, नबी पाक मुझे जो निशान यूं, नबी पाक मुझे जो निशान यूं। अज भी न जैके गम हुजे, कर्जा मर्जा बीमारिया तकलीफा, बच्चो बीमार आ, घर में परेशानी आ, को इलाज कोने से रस थो जाए, रात जो तस्बीह खणी सलातो सलाम पढ़, बीमारी खत्म। हबीबन जो दुरूद पढ़, सरकार जो सलाम पढ़, उन्हीं सलाम में ये अड़ी बरकत आ जो तुझा दुख लही वींदा, दर्द लही वींदा, केड़ी भी परेशानी हुंदी, दिल घबरायल हुंदी, मुस्तफा जे दुरूद सलाम जी बरकत सां तुझे दिल जा गुबार लही वींदा। सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। सलात 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 बुलंद आवाज़। ॿियो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम तस्लीमा। दोस्तों अजीजो, हजरत मूसा अलैहिस्सलाम ने नबी करीम जी ज़ात बाबरकात वापस अचन था पिया, वापस अची करे खुदा जे हबीब पाक फरमाया, मूसा रोई छो थो? रोण जी ॻाल्हि कहिड़ी आहे? चए कि भला साड़ कोन थो थिए जो तो ते रोआ थो, दुख भी कोन्हे को ॿियो, रोआ इन ॻाल्हि जे करे थो त तूं ज़ाहिर में त असां खां पोइ आयो आहे, ज़ाहिर में असां खां तूं पोइ आयो आहे, पर मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलाम रोवण रुगो इन ॻाल्हि जे करे थो अचे त आए त ज़ाहिर में असां खां पोइ, पर गोए सभिनि खां खणी वञे जो तुंहिंजी उम्मत सभिनि नबियनि जे उम्मत खां जन्नत में घणी वेंदी। असांजा उम्मती बचा आहिनि, उम्मत बचो हूंदी आहे, उहे बचड़ा असांजा थोड़ा वेंदा, रुगोनी उम्मत ते रहम पियो अचे, ऐं तुंहिंजी उम्मत जेका आहे सा जन्नत में सभिनि खां घणी वेंदी। मां उन्ही पंहिंजे उम्मत जे हाल जे करे रोआं थो पियो, ॿी का बि ॻाल्हि कान्हे का, ख़ुशीअ में बि कॾहिं माण्हू रोई ॾींदो आहे, या रसूल अल्लाह मूंखे ख़ुशी थी आहे त अलाह तुंहिंजो शान केॾो वॾो कयो आहे। हाणे इन्हीअ मामले में हुज़ूर खे चईंदा त तव्हांजी उम्मत घणी वेंदी, मुंहिंजी ऐं ॿियनि नबियनि जी उम्मत थोरी वेंदी। उन जे लाइ किताबनि लिखियो आहे त जन्नत में वञण वारनि जूं सिफ़ूं हूंदियूं 120। अठांजे मस्जिद में हिते अंदर विरांडे में 5 सिफ़ूं, वध में वध सिफ़ में 50 माण्हू या 60 माण्हू, विरांडे में 3 सिफ़ूं, ॿाहिरि 7 सिफ़ूं, मथे छत ते वरी 3 सिफ़ूं। अब आप समझो था ना सही, सिफ़ुनि जो तादाद आहे 14-15 सिफ़ूं थियूं, पर सिफ़ में माण्हू 50-60 वध में ईअं न सही। ऐं महबूब पाक फरमाइनि था त सिफ़ूं त हूंदियूं 120, 5 न वधा, 120 हूंदियूं, पर माण्हू घणा हूंदा? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़ी हिकिड़ी सिफ़ में किरोड़े अरबे माण्हू हूंदा। इएं खणी सम्झो त सिज उभरण वारी जाइ खां वठी करे सिज लहण वारी जाइ ताईं हिकिड़ी कतार हूंदी, जंहिंमें किरोड़े पद में अरबे माण्हू हूंदा जेके सफ़नि जे अंदरि बीठा हूंदा। महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कुल सफ़नि वारा 120 सफ़ूं हूंदियूं, बाक़ी माण्हुनि जे तादाद तमामु घणो हूंदो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, मूसा सचो आहे, उन 120 सफ़ुनि मां 40 सफ़ूं 1.25 लाख नबियनि जा उम्मती हूंदा, बाक़ी 80 सफ़ूं अकेले मां मुहम्मद जा उम्मती हूंदा। या रसूल अल्लाह, हक़ चारिया अदा सभर नबियनि खे मारे वियो न साईं, सभर नबियनि जा उम्मती टोटल 1.25 लाख, पर उम्मतनि जूं सफ़ूं 40 कुल घणियूं, ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मती
120 मां 40 कढ त फुटियूं त ताज़ियूं लथियूं अथव, छो गणती में आहियो? लेखो नथो अचेव छा? फुटनि लहण खां बि चंदो ओतिरो त हाणे बि ओतिरो, अॻे बि ओतिरो ई ॾींदा हुओ, हाणे मूं चयो फुटियूं लथियूं अथव, कुझु वधाईंदव। मस्जिद जे लाउड जो हाल कोन अथव, मां हाणे कॾहिं वरी लाउड जो बि चंदो वठंदोसांव। अलाए कॾहिं कहिड़े जुमो जेको मुक़ररु कयो। सलात मुंहिंजे हबीब ते। दोस्त था चवनि असां खां न पुछ कहिड़े जुमे ते घुरंदे हो, असां खां न पुछ। चवनि था तूं ॿुधाए त कहिड़े जुमे ते घुरंदे त उन ते अचो ई न। सलात बोलंदा आवाज़। वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे हबीब जो दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लम तस्लीमा। दोस्तो अदीजो, हाणे अंदाज़ो लॻाए त 1.25 लख नबियनि जा उम्मती, 40 कतारूं ऐं हिकिड़े जवान जा 80 कतारूं, त घणा विया न साईं? कुरान खां पुछूं, अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्ना अअतैनाकल कौसर। ऐं मुंहिंजा महबूब, दुनिया में जेका बि भलाई आहे उन भलाईअ जी मां रब तोखे कसरत ॾेई छॾी आहे। जे उम्मत बि तुंहिंजी घणी, जे फैज़ बि तुंहिंजो घणो, जे नबूअत बि तुंहिंजी घणी, जे सखावत बि तुंहिंजी घणी, जे हुस्नो जमाल बि तुंहिंजो घणो, सॼे जहान खां हर शइ घणी ऐं घणी। इन्ना अअतैनाकल कौसर। मुंहिंजा महबूब मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे हर शइ जी कसरत ॾेई छॾी आहे। कमी तो वटि आहे कान का, जेका शइ ॾिसां घणी ऐं घणी। हातिम ताई वॾो सखी हो, हुन जा दर हा 40। सखावत कंदो हुन दर तां हुन ते, हुन तां हुन ते, ईअं 40 दरनि ते ॾेई पोइ जेके साॻो फ़क़ीर फिरी वरी पहिरे दर ते ईंदो हो त छिड़ब कोन ॾींदोसि, वरी ॾेई छॾींदोसि। छाजे लाइ? त सखी जो थियो। सखी छिड़ब न ॾींदो आहे। महबूब करीम फरमाइनि था तो वटि सवाली घोड़े भले ते चढ़ी अचे त बि ख़ैरु ॾेई छॾेसि। ईअं न चइजे बड़ा बोस्कियो फटको ॿधो पे थी, भला कपिड़ा पिया थी, भले घोड़े ते आयो आहे, तोखे छो ॾियां? नबी से फरमाइनि था घोड़े ॾे न ॾिसजां, अलाह जे नाले ॾे ॾिसजां। मुंहिंजा दोस्त, हातिम ताई बि दुनिया में दंग हो, अहिड़ो सखी ॿियो थींदो ई कोन। 40 दर, जंहिं दर ते को सवाली अचे उन सवाली खे त ख़ैरु मिले, 40 दरनि ते साॻे माण्हू खे मिले, वरी साॻो माण्हू फिरी वरी पहिरे दर ते अचे, वरी ॾेई छॾेसि। अदा सखी वॾो चइबो न, पर यार मुस्तफ़ा इन खां मथे सखी आहे। 40 दर महबूब खे कोन आहे, मुस्तफ़ा जो दर हिकिड़ो। मुस्तफ़ा जो दर 40 घणा या हिकु घणो? 40 घणा? अब 40 घणा न, पोइ भला कीअं वधीक मुस्तफ़ा तो 40 वारो जंहिंजा दर घणा सो वधीक थिए। अदा ॻाल्हि असल में आहे त हातिम 40 दर ठाहिया हा, 40 ते सवाली खे ॾींदो हो, पर पहिरे दर ते ॾिनई झोली कान भरियसि, वरी ॿिए दर ते ॾिनई झोली कान भरियसि, वरी 3 दर ते ॾिनई, हुनजी तमन्ना पूरी कान थी, वरी 5 ते 6 ते 7 ते 40 दरनि ताईं वियो, पर हुनजो पेट न भरियो। आमना जे लाल जो दर हिकिड़ो, जंहिंखे हिकिड़ो दफ़ो ॾिनई तंहिंखे क़यामत ताईं ढाए छॾियईं। अल्लाहु अकबर। अहिड़ो ॾिनई, अहिड़ो ॾिनई, अहिड़ो ॾिनई, वलियनि खे मिलियो, अबा दस्तगीर खे मिलियो न मिलियो? अहिड़ो दस्तगीर खे ॾिनई, जो दस्तगीर अञा पियो विरहाए। कोन थो विरहाए छा? हाँ से गौसल आज़म जो लंगर हले थो, गौसल आज़म जो फैज़ हले थो, पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी विरहाए वेठो। हे सिंध जा कामिल वली सॼे जहान में, इनखे बि मुस्तफ़ा ढाए छॾियो आहे। अहिड़ो ढायो आहे जो कब्रुनि में पिया आहिनि, पर पंहिंजे मुरीदनि खे ॾियनि पिया। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। नबी साईं खां रुगो कंहिं कतरो हिकिड़ो घुरियो। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। अबू जहल वटि मके में हिकिड़ो सवाली आयो,
चे अबू जहल तू मके जो रहे सा खैरात ॾे ठठोल करे चे ओहो मोहम्मद वेठो थी ॾाढो पैसे वारो आहे इन खां वञी वठो। अबू जहल त हरामी हो न साईं, हुन जी नियत कहिड़ी त हुज़ूर जा हथ ख़ाली आहिनि, नबी साईं वटि कुझु कोन्हे, सवाल ई हुन वटि वेंदो चवंदो अदा माफ़ कर कोन्हे, त इहा बि इन जी गिला थी पवंदी त कुझु कोन ॾिनई। अबू जहल हुज़ूर ॾे इशारो कयो ओहो वेठो थी काबतुल्लाह जे भित खे टेक ॾियो, इहो वॾो पैसे वारो वञी वठि वञी। ग़रीब सवाली खे ख़बर ई कान हुई, आयो नबी पाक खे चई या रसूल अल्लाह सवाली आहियां, हबीब जी ज़ात पाण तॾे ते वेठा हा, महबूब जी ज़ात बाबरकात तॾे जी कुंड मथे कई आहे, मथे करे हथ विझी ॿाहिरि कढियो आहे त मुंहिंजा दोस्त महबूबन करीमन जे हथ में माणिक मोती लाल निकिरी आयो। हिकिड़े जी किरोड़नि जी क़ीमत हुजे फ़क़ीर खे ॾेखार। फ़क़ीर ख़ुशि थियो त मां त घुरियो ज़रड़ो, मूंखे त किरोड़ मिली आहे। अबू जहल चयोसि हेॾा छा ॾिनई? चए हे तोखे मूंखे ॾिनो अथई। अबू जहल चयो हा इहो काथो आंदई? हे त शान जे खज़ाने में बि कोन्हे, अरब जा माण्हू गॾु करे मके वारा त मोहम्मद करीम वटि को खज़ानो आहे, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात वटि मेड़ करे आया, ॾे ख़बर हिन खे किथां तो ॾिनो आहे। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे का। अबू जहल तोखे ख़ुदा अंधो कयो आहे, हेॾे आ तोखे खज़ानो ॾेखारियां। वरी जो मुंहिंजे महबूब पाक पंहिंजी चटाईअ खे मथे खयो आहे, तॾे खे मथे खयो आहे, अञा जो निहारे त महबूब जे चटाईअ जे हेठां लालनि जो दरियाह पियो वहे। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। दुरूद मुझे साईं दे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां मोकिलाए मुंहिंजो हबीब मथे रवानो थियो आहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह सां मुलाक़ात थी आहे। इब्राहिम खलीलुल्लाह मुंहिंजे महबूब जो इस्तक़बाल कयो आहे। इब्राहिम खलील खां मोकिलाए सतनी आसमाननि जो सैर पूरो करे हबीब मथे विया सिदरतुल मुंतहा। सिदरतुल चओ सिदरतुल, अरबी में सिदरह, सिदरह जी माना है बेर। छा बेर ॾिठी अथव? जंहिंजा बेर पाण खाईंदा आहियूं। मुंतहा आख़िरी। पाण वटि पाकिस्तान में बि बेरियूं आहिनि, खणी विझ बेर त ॿई हथ निड़ीअ में खटियूं अब न साईं, निड़ घुट तकलीफ़ ॾियण वारियूं। पर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उते जेका बेर ही सा काठीअ जी कान ही हुई बेर, पर नूर जी ही। औराकुहा का आज़ानुल फील व अस्मारुहा कल खलाल। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मां जो हुन में निहारियो त हुन जा जेके पन हा, उन जे पननि जी शकिल हाथीअ जे कन जहिड़ी। जहिड़ो हाथीअ जो कन थींदो आहे अहिड़े कन जे मिसाल हुन जा पन हा, पर नंढड़ा कोन हा। हाथीअ जे कन जेॾा कोन हा, कन जहिड़ा हुआ, वॾा केॾा हा। महबूब फरमाइनि था हिकिड़ो पन रूह ज़मीन ते खणी मथां खोल त सॼो जहान छांव थी वञे। अस्मारुहा कल कलाल। हुन में जेके ॿेर लॻल हा उहे ॿेर वरी मट जी शकिल जा हा, मट जी शकिल जा। पर पाण फरमाइनि था मट जेॾा न हा, वॾा एतिरा हा जो हिकिड़ो ॿेर अल्लाह ताला ज़मीन ते लाहे त क़यामत ताईं रूह ज़मीन पई खाए त ॿेर खुटाए कान सघंदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उते मलाइका हा, पन पन में मलाइका हा, सभु अल्लाह जे हमदो सना करण वारा हुआ। पर जॾहिं अॼु मां वियुसि त अल्लाह जी हमद सना सॼे सभु मुंहिंजो दुरूद पढ़ी रहिया। जबरील भी गड्डा, बुराक भी गड्डा। पाण करीम फरमाइनि था उन बेर खां मथे वस उन जो नालो आहे सिदरतुल मुंतहा, खां मथे बैतुल मामूर। छा इस नालो? ज़मीन ते जेको काबो आहे उनखे चइबो आहे बैतुल्लाह। छा चइबो आहे? जंहिं ॾे पाण मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा आहियूं, अलाह शलतो असांखे बैतुल्लाह जो दीदार कराए। 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 बैतुल्
कोशिश कयो पैसा लिकाए रखिया अथवा कढो ॿाहिरि, वञो उम्रे ते, वञो हज ते, बैतुल्लाह जी ज़ियारत कयो। साईं फरमाईंदा हो जंहिंखे तौफ़ीक़ हुजे उम्रे ते न वञे, हज न करे, काबे जो दीदार न करे ऐं ईअं मरी वियो त इहो क़यामत जे ॾिहाड़े मजूसन यहूदन सां गॾु उथंदो। महबूब जे ज़ात बाबरकात फरमाइनि था उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे। रुगो काबे ॾे हींअर साम्हूं निहार, भित ते नज़र पवई, रब तो फरमाए हिकिड़ी नज़र सां लख नेकीअ जो सवाब। अल्लाह तबारक व तआला जे बैत खे पाण हिते निमाज़ चवंदो आहे, नियत के निमाज़ मुहतरफ़ काबतुल्लाह शरीफ़ हज़ारे मैल परे आहे। मज़ो तॾहिं आहे न जो साम्हूं बैतुल्लाह हुजे, अल्लाहु अकबर करे निमाज़ बीठो पढ़ो। अल्लाह सीशल तव्हां असांखे घुराईंदो। हेठि आहे बैतुल्लाह, उन जे साम्हूं मथे आहे मलाइकनि जो काबो बैतुल मामूर। छा आहे नालो साईं? उते वरी मलाइक तवाफ़ कंदा आहिनि। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जिब्रील ऐं बुराक उन सिदरतुल मुंतहा खां मथे बैतुल मामूर खां हेठि विच ते जमल पहुतासीं त महिल जिब्रील चयो साईं हाणे तूं ॼाण त तुंहिंजो रब ॼाणे। असांजो हाणे बसि मंज़िल पूरी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां तोखे काथों वठी आयो आहियां, हिते अची साथ थो छॾे, हल अॻिते। बदो गुफ्तो सालार बैतुल हराम के ऐ हामिले वहियो बरतर खिराम चु दर दोस्ती मुखलसम याफ्ती अनानम ज़ सोहबत चराताफ्ती बगुफ्ता फिरातर मजालम नमाद बमादम के नेरुए बालम नमाद अगर यकसरे मुए बरतर परम फिरोगे तजल्ला बसौजद परम। नबी से फरमाइनि था मां जहिड़ो वफ़ादार तोखे कोन मिलंदो, मूंसां गॾिजी हल। हिते छो बीही रहियो आहे? अर्ज़ थो करे जिब्रील लौ दनौ तो अन मिलतन लह तरक़्त या रसूल अल्लाह। ऐं अल्लाह जा हबीब अहिड़ी मंज़िल ते पहुतो आहियां जाते मुंहिंजी मंज़िल पूरी थी वई आहे। हाणे जेकॾहिं हिन जाइ तां हिकिड़ो वार जेतिरो बि अॻिते सुरंदुसि, अल्लाह जे नूर जी तजल्ली मुंहिंजा पर जलाए छॾींदी। हाणे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मां नथो हलां। अदा महबूब खे मां अॻे ॿुधायो, हाणे बि ॿुधायां। चादर हुई, खमीस हुई, दस्तार हुई, पाण गोॾ मुबारक ॿधंदा हुआ, गोॾ बि हुई, कन किताबनि लिखियो आहे त महबूब खे पेज़ार बि हुया। हाणे जिब्रील सोचे त मां मथे हलंदुसि सड़ी पवंदुसि, अलाह जे नूर जी तजली मूंखे साड़ींदी। महबूब जे कपिड़नि खे त कुझु कोन थियो। कपिड़नि खां त जिब्रील ताक़त वारो आहे। कपड़ा कपह जा, जिब्रील नूर जो, नूर जिब्रील जो कीअं पियो सड़े, छो सड़े? अदा जिब्रील खे इहा ख़बर पइजी वञे न त कपिड़नि खे जेको फैज़ मिलियो आहे सो हुज़ूर जे जिस्म जे करे मिलियो आहे। हबीब जे जिस्म खे लॻल आहे न, कुझु कोन थो थिए न। जिब्रील बि सम्झी वठे हा न त चिंबड़ी पवे हा, गॾियो वञे हा त कुझु कोन थिएसि हा। साईं असां गॾु हुजे हा थिए साहब, कपिड़ा गॾु हा त कपिड़नि खे कुझु कोन थियो, जिब्रील बि गॾु वञे हा त जिब्रील खे बि कोन थिए हा। पर या अलाह पाक एॾे सोच ॾिनसी कान। छो? इन्ही जे करे, इन्हीअ में भलाई ही त जिब्रील तूं बीह, मुस्तफ़ा मथे वञे। छाजे लाइ? त हे मुला अहिड़ा चंडरा आहिनि जे चवनि हा त नबी जो दॻु ॾिठल कोन हो, जिब्रील गॾियो वियुसि, ॾसींदो वियुसि। अलाह ताला चयो जिब्रील तूं हिते बीह रहो, मुस्तफ़ा जो मुल्क अॻे ई ॾिठल आहे। हबीब अहिड़े मुल्क ते वञे थो जंहिं जाइ ते मुंहिंजे महबूब खे कंहिंजे दॻ ॾेखारण जी ज़रूरत आहे ई कान। महबूब करीम जी ज़ात बाबरकात पाण सफ़र ते रवाना थी विया। हाणे मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्तो, तव्हांखे हा त ख़बर पइजी वई। मौलवी साहब ईअं बि चवंदा आहिनि त बा ॾिठो इन्ही जाइ ते जिब्रील हुयो नूर। यादि कजो, जिब्रील छा हो? बीह रहियो, नूर जी मंज़िल ते ख़तम। हाणे मथे जेका मंज़िल आहे सा बशर जी आहे। कंहिंजी आहे मंज़िल मथे? बशर जी। तंहिंजे करे बशर मथे वियो, मालूम थियो त नूर खां बशर वथे आहे। हे बरेलवी सुन्नी मुसलमान आशिक़े रसूल या रसूला चवण वारा नबीअ जो शान घटाईंदा आहिनि त नबी साईं जेको आहे सो बशर न आहे, नबी साईं नूर आहे। नूर घटि आहे, बशर मथे आहे। तंहिंजे करे महबूब खे घटाइनि नथा, वधाइनि नथा। जो जिब्रील नूर बीही रहियो, बशर मथे हलियो वियो। मथे वियो त माना मथे शान हुनजो घणो आहे। सवला लफ़्ज़
गाल हुननि ॾुखी कई आहे, तव्हांजे सम्झ खां मथे आहे, पर मां तव्हांखे मिंट हिकिड़े में सम्झाए छॾियां। ॻाल्हि सवली आहे त भला महबूब जेको मथे पे वियो, जिथे जिब्रील बीहजी वियो, जिब्रील जे बीहजण खां महबूब मथे पे वियो, त महबूब मथे नूर ॾे पे वियो या बशर ॾे? मसइलो त साफ़ थी वियो। कंहिं पे वियो? पोइ कीअं था चओ त नूर जी मंज़िल ख़तम ऐं बशर जी मंज़िल मथे थी ऐं बशर मथे थियो? अदा न, अल्लाह त नूर आया नाहे। अल्लाह नूर समावात वल अर्द, क़ुरान चवंदो आहे मां आसमाननि ज़मीननि जो नूर आहियां। महबूब नूर ॾे पियो, मुंहिंजा अदा ईअं न चइबो त का बशर जी मंज़िल मथे थी वई आहे, न न, महबूब बशर ॾे मथे वञे हा त पोइ चऊं हा त बशर जी मंज़िल मथे आहे। अल्लाह जो हबीब वियो बि नूर ॾे पे, भला पोइ नूर ॾे पियो त जिब्रील नूर छो बीहजी वियो, हबीब छो वियो? फ़र्क़ु आहे, जिब्रील ख़ाली नूर आहे, मुस्तफ़ा नूरुन अला नूर आहे। जिब्रील ख़ाली, चओ चओ, जिब्रील ख़ाली ख़ाली नूर आहे ऐं मुस्तफ़ा रुगो नूर कोन्हे, नूर न अला नूर आहे। महबूब जा कपिड़ा नूर, महबूब जो जिस्म नूर, मुस्तफ़ा जूं अखियूं नूर, महबूब जी पेज़ार नूर, महबूब जो सॼो जिस्म नूर, हबीबन करीमन जेको खाइनि सो बि नूर। उख़ुरद गर्दद पलीती ज़ोजुदा और वाखुरद गर्दद हमहा नूरे खुदा। आम माण्हू खाईंदो आहे, अंब खाए, चांवर खाए, गोश्त खाए, मानी खाए, खीर खाए, भलियूं भलियूं पाक पाक शयूं खाए, पाक शइ पेट में वञे अहिड़ो गंदो आहे जो इंसान जे पेट में पाक शइ पलीत थी वञे। आहे या न आहे? हिन वहाबिन खां पुछो, जेका भली शइ खाईंदा हो सा सांढे रखंदा हो? देगड़े में रखी छॾींदा तो सुठी शइ गादीअ से पई हुजे, खानो ख़राब थिए। अहिड़ो त गंदो आहे जो सुठी शइ खाए उहा गंद थी वञे। वाखुरद गर्दद हमह नूरे खुदा। महबूब करीम जी ज़ात जेका शइ वापराईंदी सा मुस्तफ़ा जी खुराक ख़ुदा जो नूर बणिजी वेंदी हुई। मोमिननि जी माउ अम्मा आशा सिद्दीक़ा चवंदी आहे, रब्बुल आलमीन जो कसम आहे, हिकिड़ो दफ़ो न कई दफ़ा मां ॾिठो मुंहिंजे घर रबी पाक टिकंदा हा अची, पाण क़ज़ा हाजत जे लाइ वेंदा हा, मां वरी हासेकार मोटी ईंदा त ॾिसण वेंदी हुअसि, ॾिसां त उम्मत खे ॿुधायां। बीबी आशा फरमाए थी, वल्लाहि मा रअयतु क़त्तु क़ज़रन इल्ला शम्ममतु रीहल मिस्क वल अंबर। मूंखे ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, मूंखे गंदगी कॾहिं बि नज़र कान आई। महबूब जे वेहण वारी जाइ ते मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू ईंदी हुई। अल्लाह नंढड़े खे छॾे सलाह सलाह त मुंहिंजे हबीब ते। अदा हाणे टाइम जेको आहे सो पूरो थी वियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि पूरी कयां, मंज़िल ते पहुचो, पोइ अञा मंज़िल हिकिड़ी रहंदी। माफ़ कजो, 2-3 मिंट मथे थियनि त सलाह त मुंहिंजे हबीब ते। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हाणे जिब्रील खे छॾे मथे पे रवाना थियनि न साईं, त जिब्रील त बीहजी वियो न था। ॻाल्हायो जिब्रील, पाण मथे रवाना थिया, पर रवाने थियण खां अॻु में पाण जिब्रील ॾे मुंहुं करे चवनि था, हलक हाजतुन या खलील, ओ खली हलक हाजतुन या जिब्रील, ओ जिब्रील ॾे ख़बर को कमकार हुजई त तुंहिंजो कमु करायूं अचां। असांजो न को MPA साहब MNA साहब हुजे जंहिंखे वोट ॾींदा आहियूं, हितां वञे इस्लामाबाद, बाबा तक वारो तव्हां मूंखे वोट ॾेई चाढ़ियो, ॾियो ख़बर